अल्लाह ॾे जेको ॾेई न पचारे। हिन पाक जो मतिलबु कुझु हिन रीति आहे त दुनिया में माण्हू नंढे खां नंढी शइ जेकॾहिं कंहिंखे ॾींदा आहिनि त उनजो ज़िक्र अस्कार कंदा आहिनि, कंहिं न कंहिं हवाले सां कंदा आहिनि। पर अल्लाह ताला जी ज़ात, रब ताला जी ज़ात अहिड़ी आहे जेका पंहिंजनि बंदनि खे बेशुमार नामतूं ॾेई बि उन्हनि खे कॾहिं बि जताए नथी। कंहिंखे माल ॾे, कंहिंखे दौलत ॾे, कंहिंखे इज़त और शोहरत ॾे, पर कॾहिं बि उनखे जताए नथी। अल्लाह ॾे बानू सहे। हिन चवणी जो मतिलबु आहे त अल्लाह जे तरफ़ां जेको कुझु थिए थो उन जी रज़ा ते राज़ी रहणु घुरिजे, ऐं जेका बि तकलीफ़, बीमारी, नफ़ो तोड़े नुक़सान मिले थो उनखे सची दिलि सां ऐं वॾी दिलि सां बर्दाश्त करणु घुरिजे। अल्लाह वटि देर आहे, अंधेर न आहे। हिन पाक जो मतिलबु कुझु हिन तरह आहे त रब पाक कंहिं ज़ालिम खे डिघो रसो ज़रूरु ॾींदो आहे, पर उन जी सज़ा जो वक़्तु मुक़ररु थियलु हूंदो आहे। तंहिं करे ईअं बि चवंदा आहिनि त ज़ालिम खे डिघो रसो आहे, भले ज़ुल्म करे वठे। अल्लाह कंहिंखे कोन थो छॾे। हिन पाक जो मतिलबु कुझु हिन रीति आहे त हर इंसान जे रिज़क़ जो ज़िम्मो अल्लाह पाक ख़ुदि खंयो आहे, ऐं हू हर कंहिंखे उनजो रिज़क़ रसाए थो। अल्लाह रुसे त मत खसे, मतिलबु त रब पाक इंसान खे शऊर, सम्झ ऐं अकुल ॾिनो आहे, ऐं उन मुताबिक़ हू दुनिया में हले थो ऐं जोखो रसाईंदड़ चीज़ुनि खां पंहिंजो बचाव ॻोल्हे थो। पर जॾहिं हुनजी क़ज़ा अचे थी त खेसि का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। अल्लाह जजो ॾे त बि खमी खाइजे, मतिलबु हठ, वॾाओ, तकबुर हमेशह इंसान खे खॾ में किराइनि था। मथे पाक मां मुराद इहा आहे त इंसान खणी इज़त ऐं मर्तबे में केॾो बि वॾो थी वञे, पर पोइ बि न्याज़ ऐं निबड़त सां हले त कामयाबु रहंदो। अल्लाह हर कंहिं संदो आहे, ग़रीब हुजनि या अमीर, सभु अल्लाह पाक जा खलकियल बाना आहिनि, ऐं हुन जी सभु कंहिं ते हिकु जहिड़ी नज़र आहे। अल्लाह मुंहुं न ॾिए, मन मुंहुं पाड़े ॾिए। फितरती तौरु सिंधी क़ौम हिकु ख़ैर ख़्वाह क़ौम आहे, तंहिं करे ईअं चयो वियो आहे त अल्लाह मुंहुं न ॾिए, मन मुंहुं पाड़े ॾिए। अल्लाह जे अॻियां छड़ियो पियो रधिजे, मतिलबु ख़ुदा ताला खां का बि ॻाल्हि ॻुझी कोन्हे। अल्लाह बि सुञाणे सिंग ॾिना अथसि, मतिलबु अल्लाह ताला हर बंदे खे उनजी हैसियत आहे आज़माए थो या ॾे थो।